जेकॾहिं पंहिंजो न कंहिं पंहिंजे खे मारणु चाहे पोइ उनखे छा कजे? बाबा साईं उनखे पकड़े कननि में कीड़ा विझजनि। सो ॿुधाईंदो आहे त मां हीअं कयां थो। सिर्फ़ महसूस करे सघे थी। चांहि खणी आ। माणे मुंहिंजा ज़ेवर गुम कया आहिनि। अरे आखिर तव्हां सम्झो छो नथा? अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे चंद्रग्रहण ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट ॾींदा हलूं। ड्रामो दिलचस्प थी चुको आहे। ड्रामे जी अनोखी कहाणी थी चुकी आहे चंद्रग्रहण जी। नेक्स्ट एपिसोड में छा वाकई हाणे जेको आहे साईं सरदार इन कमदार खे कबाड़ो कराईंदो, इन जे वाठनि खे पूरो कंदो? छा नेक्स्ट एपिसोड में यूसुफ सुधरी चुको आहे? छा हाणे उहो सिधे रस्ते ते हलंदो? सॼी अपडेट्स ॾींदासीं इन वीडियो में। आख़िर ते ॾिसंदा लाइक सब्सक्राइब शेयर बि कंदा उदासी टीवी खे। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त यूसुफ खे ख़बर पइजी चुकी आहे जेको मुंहिंजे गोॾे जी ढकणी जो मसइलो थियो आहे, इहो कंहिं न धक कयो न कुझु, इहो कुदरती थियो आहे। इहो मुंहिंजे पीउ माउ जी पिट आहे जेका मूं पीउ माउ खे जेको आहे तंग कयो। हाणे हू जेको आहे यूसुफ जेको आहे पंहिंजी घरवारी सां सही न हलंदो ऐं घरवारी खे सम्झाईंदो तूं बि सुधरी वञ, लेकिन यूसुफ जी जेको आहे न घरवारी सही न हलंदी यूसुफ सां। उहा त आहे ई जेको आहे उनखे कढाइणु चाहे थी उनजे पीउ माउ खे। पीउ त मरी वियो, यूसुफ सुधरी वेंदो बिल्कुलु। ऐं ॿी तरफ़ हाणे मीर यानी नरोज़ जो जेको आहे इश्क हली रहियो आहे जारी। अॻिते हली इन जो बि को न को नतीजो निकिरंदो शादी जी सूरत में, ऐं इन जो इश्क जेको आहे न परवान ॾींहों ॾींहुं चढ़ंदो वेंदो। ऐं ॿी तरफ़ सनम जा पीउ माउ यानी सोजरो उनजी घरवारी इहो साईं सरदार जी ॻाल्हि ते कावड़ कंदा त उहे ॾाढा आहिनि, असांखे तंग करे रहिया आहिनि ऐं असां छा था करे सघूं, असां त ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं अहिड़े हिसाब सां। बाक़ी ड्रामो दोस्तों हाणे मां ॿुधायां साईं सरदार खे पक पइजी चुकी आहे मुंहिंजे मथां हमलो करण वारो इहो कमदार आहे। नरोज़ बि चवंदो रहियो आहे, लेकिन जेको मुंहिंजो नौकर ॿुधी वियो पंहिंजे कननि सां साईं सरदार जो, उन वञी ॿुधायो तुंहिंजे मथां हमलो मज्जू यानी कमदार ऐं उनजे वाठनि कयो आहे। हाणे हू जे इंतज़ार में आहे साईं सरदार आहिनि, हिन जे कन में ॻाल्हि विधी अथई कमदार जे में, त हाणे उन सां छा असरु कजे जेको पंहिंजनि जे मथां हमलो कराए, कीड़ा विझनि कननि में या गोली हणिजे। हाणे जेको आहे इन जे वाठनि खे बि कमदार ॿुधाए छॾियो आहे त शक करे थो साईं सरदार असांजे मथां। हाणे उहो बि मज्जू खां पासो कंदा कमदार खां, लेकिन तमामु जल्द इन जो बि कबाड़ो थियण वारो आहे। ड्रामो नंढो आहे, तमामु जल्द ख़तमु थी वेंदो। लाइक सब्सक्राइब कंदा।